ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। केनाल मंसूबो रद्द थियण ते पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाद टारपुर पारां क़ौम खे वाधायूं ॾिनी वियूं आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बहितरीन क़यादत खे भेटा पेश करियूं था। इहो चवणो फरियाद टारपुर जो आम ख़बर आहे। अमां खे आगाही ॾियूं पिया। केनाल मंसूबो रद्द थियण ते पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाद टारपुर पारां क़ौम खे वाधायूं ॾिनी वियूं आहिनि। फरियाद टारपुर जो चवणो हो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बहितरीन क़यादत खे भेटा पेश करियूं था। उनजो चवणो हो त पूरी क़ौम ऐं ख़ासि करे सिंध जे अवाम खे दिलि जी गहराइनि सां वाधायूं ॾियूं था। पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाद टारपुर जो चवणो त बिलावल भुट्टो ज़रदारी साबित करे छॾियो आहे त जमहूरी अंदाज़ में आवाज़ उथाइण असुल रस्तो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते सिंध हुकूमत हमेशह उसूलनि ते बीठल रही आहे। सिंध जे अवाम जी साबित क़दमी अॼु हिकु नई तारीख़ रक़म करे छॾी आहे। पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाद टारपुर जो चवणो त सिंध जे हक़नि लाइ उथंदड़ आवाज़ सॼे मुल्क जी महरूम तबक़नि लाइ उम्मीद जो पैगाम थी ज़ाहिर थियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में अवाम जे हक़नि जो दिफ़ा कंदी रहंदी। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन आम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। केनाल रद्द थियण वारे मामले ते पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाद टारपुर पारां क़ौम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बहितरीन क़यादत खे भेटा पेश कई आहे। पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाद टारपुर जो चवणो हो त पूरी क़ौम ऐं ख़ासि करे सिंध जे अवाम खे दिलि जी गहराइनि सां वाधायूं हुजनि।